नल सेवण शरीफ के सखी पाड़ सुल्तान मौला वासी अली मुर्तज़ा मला पार्को कंपनी सेवण पुलिस की नाइंसाफ़ियन खिलाफ़ एहतजाज कंदे नोटिस वठण जो मुतालबो किया है। उन हवाले से ॾिसूं था अली खान लाखे जी ये रिपोर्ट। मुझो नालो अली मुर्तज़ा मला है। मैं सेवन सिटी जो रवाशी है। गुज़रन सालन खां वठी कुकड़न जो पोल्ट्री जो फार्म जो कारोबार है जो मुझे बूबकन में भी है। इतने सेवन सिटी के आस पास के इलाकन में मुझो फार्म है। हींअर मूं मेमुनन खां देह बाग़ीसुफ़ में मकादे जे लाइ ज़मीन वरिती आहे 3 सालनि जे लीज़ ते, जेका मां 1 एकड़ उन में मूं पंहिंजो ज़ाती कुकड़नि जो पोल्ट्री फार्म ठारायो आहे, जेको तक़रीबन पार्को खां लाइन खां 5000 फुट जे मुफ़ासिले ते आहे। फार्म ठही जंहिं महिल मुंहिंजो अचे छित ते पहुतो आहे त अॼु खां कुझु पहिरीं जंहिं टाइम में हिते SHO मज़र नायब साहिबु हो, उन्हनि अची असांखे हिते रोकियो त उहा तव्हां हे फार्म छो ठाहियो आहे, कीअं कयो आहे, छा आहे। वरी उन खां पोइ ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं। हुननि जी पोस्टिंग थी वई आहे अॻिते पोइ हिते हो त हलिया विया। वरी ॿियो SHO साहिबु आहे, उन असांखे चयो आहे तव्हां असांखे थाणे ते लिखत ॾियो त जेको तव्हां ज़मीन वरिती आहे प्रोपर उन में सवाइ पोल्ट्री जे अलावा तव्हां ॿियो को बि अहिड़ो गैरकानूनी अमल या को पार्को लाइन खे डैमेज करण जो को नुक़सान वारो अमल तव्हां न कंदो जंहिंसां को असांखे शिकायत थिए। असां उहो पाण वियासीं, मेमण बिरादरी खे बि वठी वियासीं। असां उते वञी हुननि चयो आहे थाणे ते बि असां 2 महीने की शायद 10 तारीख़ है जेका असां त हुननि खे ॾेई आया आहियूं। हींअर नासिर नवाज़ शायद SHO सेवण ऐं LIT फोर्स जा जेके इंचार्ज आहिनि जवान आहिनि उहे, ऐं उन खां अलावा पार्को जा जेके आहिनि राति जो गश्त जेके कनि था हथियारबंद जेके आहिनि इन वीगो गाॾीअ में ऐं मोटरसाइकिलनि ते, उहे आए ॾींहुं अची असांजे माण्हुनि खे असांखे प्रेशरार करणु हथियारनि सां तव्हां वटि छा आहे, तव्हां छा था कयो, छो हिते फार्म में। बाबा फार्म आबादी जे लिहाज़ सां अलॻि लॻंदो आहे। कोर्ट में जो बि सहारो वरितो आहे जेको ही मोट लेटर आहे त मां भला आख़िर मां ग़रीब एॾो आहे। ही गैर कानूनी कमु त पोल्ट्री जो कोन्हे, दुनिया में हले पियो। असांजी मला मीराणी जामशोर रोज आहे सेवण में, असांजे मला ऐं मीराणी जो इहो ई कारोबार आहे जंहिंसां असांजी रिलेशनशिप आहे। ही कोर्ट जा आर्डर आहिनि। उन खां अलावा मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सदर पाकिस्तान खां ऐं आर्मी चीफ खां ऐं जेको आहे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खां, साईं मुराद अली शाह खां, IG सिंध खां, हद जे DIG साहिबु पीर बख्श साईं खे पीर साहिब खे अर्ज़ु था कयूं, DG रेंजर्स खे अर्ज़ु कयूं, IG सिंध खे अर्ज़ु था कयूं त पंहिंजे बाला ऑफिसरनि खां पुछा कनि असां ॾोह कहिड़ो कयो आहे। कारोबारी माण्हुनि खे ज़हनी जिस्मानी टाचर मूंखे कयो थो वञे। मूंखे को बि नुक़सानु पहुतो त असांजे तालुके सेवण जी पुलिस इन जी ज़िम्मेवार हूंदी ऐं पार्को कंपनी हूंदी।